बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड मां जो इखलाक अली खोसो। फ्रेंड तव्हां असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो इखलाक वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पनाह में रखे। फ्रेंड जो मौज़ू आहे असांजो वताए फ़क़ीर जो। वतायो ऐं पतणी। वताए खे माउ हिकु पतणीअ हवाले कंदे चयो, अबा छोरो छिनो आहे, पाण सां कम ते लाहींसि। पतणीअ फ़क़ीर खे माण्हुनि खे पतण अकारण वारे कम ते लातो ऐं पाण खट ते चढ़ी ओताक में वेठो रहियो। सांझी टाड़े वतायो बि सॼी ॾींहं जी कमाई मां अधु मिसकीननि में वंडे विरहायईं। बाक़ी बचत समेत पतणीअ वटि पहुतो। पतणीअ रोज़ाने कमाईअ में कमी ॾिसी खेसि पुछियो, पैसा पूरा कीननि? वताए ॿुधायसि, अधु टका तुंहिंजा आंदा अथमि, बाक़ी अधु रक़म उछलाए दरिया बादशाह में। हिननि हिकु बुको थी चयुसि, धन दरिया में छाजे काण उछलाए आहीं? वताए चयुसि, दरिया में छो न उछलायां, पतण को पिणे जी बीठी थी तरियो। छा दरिया कहिड़ो ॾोह कयो? हिन जो हिसो हिन खे ॾिनमि, बाक़ी तुंहिंजो खणी आयो आहियां।